अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में मके भलीकार माहिया फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 2 ॾींहनि जे दौरे ते सऊदी अरब पहुची वियो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर समेत आला सतही वफ़द बि वज़ीर आज़म सां गॾु मौजूद। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात, पाक सऊदी लाॻापनि समेत ख़िते जी सूरत-हाल ते ॻाल्हियूं। शहबाज शरीफ चयो आहे त सऊदीया सां पाकिस्तान जा बहितरीन लाॻापा आहिनि। सिक्योरिटी फोर्सिस जूं KPK में 2 धार कार्रवाइयूं। भारतीय सरपरस्ती याफ़्ता 10 दहशतगर्द मारिजी विया। आज़म वरसिक में दहशतगर्दनि जा सिक्योरिटी फोर्सिस जे चेक पोस्टुनि ते हमला, फायरिंग जी ॾे-वठ में 8 दहशतगर्द मारिजी विया। ज़िले देर में फोर्सिस जी कार्रवाई दौरान 2 भारतीय सरपरस्ती याफ़्ता दहशतगर्द मारिजी विया। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां सिक्योरिटी फोर्सिस खे ख़राज तहसीन पेश।